जय झूलेलाल दोस्तों। अॼु आहे सेसा वारी उमास, यानी त असां जेके सिंधीअ में चवंदा आहियूं खुंभ, जंहिंमें असां बासूं बासींदा आहियूं। त अॼु उहा उमास अथव और पंहिंजूं बासूं ज़रूरु पूरियूं कजो। जय झूलेलाल। ॼेठ जी आख़िरी उमास ते थींदो आहे खुंभ। ॿिन्ही हथनि सां खणी करे थपे करे चइबो आहे, आमड़ो लीमड़ो खाई भरिस पेटड़ो, जिन रखाया ॼेठड़ा, जीअन मुंहिंजा पुटड़ा पोटड़ा भाइरा, जिन रखायो ॼेठड़ो। सयूं खारायां, ॼमूं खारायां, तोशा खारायां ऐं पेड़ा खारायां तोखे, जिन रखायो ॼेठड़ो। मां बि खावां तूं बि खा, मां बि खावां तूं बि खा। इहो हाणे पहिरियों असां लेफ्ट हैंड में यानी खाॿे हथ में चयोसीं, हाणे खणंदासीं साॼे हथ में। वरी जल जो छंडो हणी करे साॻियूं लाइनियूं वरी चवणियूं आहिनि। ईअं असांखे 3 दफ़ा करणो आहे। आमड़ो लीमड़ो खाई भरिस पेटड़ो, जिन रखाया ॼेठड़ा, जीअन मुंहिंजा पुटड़ा पोटड़ा भाइरा, जिन रखायो ॼेठड़ो। तोखे सयूं खारायां, ॼमूं खारायां, तोशा खारायां, पेड़ा खारायां, जिन रखायो ॼेठड़ो। मां बि खावां तूं बि खा, मां बि खावां तूं बि खा।